ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। कराची वाटर बोर्ड जी नाअहलियत सबबि 5 फुट जी लाइन फिल्टर प्लांट खे जेका कराची में पानी सप्लाई कंदी आहे उहा वाटर सप्लाई जी लाइन केतिरनि ई सालनि खां हंधा टुटल। हर ॾींहुं हज़ारें गलियुनि पानी गटरनि में वञी ज़ाया थिए थो, पर वाटर बोर्ड इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी चुरे। कराची समेत मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें बिन कासिम, पिपरी, रज़ाकाबाद, शाह लतीफ़ टाउन, भैंस कॉलोनी, हसनपुर ॻोठ कॉलोनी, नश्तर आबाद, वली टाउन, हिननि इलाइक़नि में पानी शदीद खोट थिए थी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सालनि खां वठी हंधा पाणीअ जो टुटल पाइप जी लीकेज खे बंदि नाहे कयो वियो। असीं मुतालबो कयूं था त जल्दी टुटल पाइप खे बंदि कयो वञे, जीअं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जी बहालीअ खे यकीनी बणायो वञे। ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक अबोल, बे न्यूज़ मलीर।